अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व ख़ातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमिन आयातिही अन खलक़ लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजन लितस्कुनू इलैहा वजअल बैनकुम मवद्दतन व रहमह इन्न फ़ी ज़ालिक लआयातिन लिक़ौमिन यतफ़क्करून वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन्निकाहु मिन सुन्नती सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। क्योंकि निकाह जी बाबरकत तकरीब है, उन्हें जे लाइ निकाह जे मुतालिक़ कुछ ॻाल्हियूं बयान करे पोइ इजाज़त वठंदासीं। निकाह नालो आहे ईजाब ऐं क़बूल जो। मर्द ॿिन शाहिदनि जे साम्हूं इक़रार करे त मां फलाणी धीउ फलाणे जी शरीयत मुहम्मदी मूजिबि एतिरे महर में घरवारी करे क़बूल कयमि। अहिड़ी तरह औरत ॿिन शाहिदनि जे साम्हूं इक़रार करे, वकील उन खां पुछा कंदो, कोशिशि कयो त वकील महरम हुजे। महरम सम्झो था, माना जंहिं मर्द सां औरत जो निकाह नथो थी सघे, वकील उनखे कयो, चाचो हुजे, मामो हुजे, भाउ हुजे, भाटियो हुजे, भाङे जो हुजे। जंहिं मर्द सां औरत जो निकाह नथो थी सघे, कोशिशि कयो त उहो न पुछेसि, हुनखे ॻाल्हाइण जी इजाज़त न आहे। उहो वकील उन खां पुछा कंदो त पुटु फलाणो पुटु फलाणे जो शरीयत मुहम्मदी मूजिबि हेतिरे महर में तो मुड़ुस करे क़बूल कयो। पोइ जेकॾहिं कुंवारी आहे रोई ॾिनई, शरीयत चवे थी इहा बि हुनजी हा आहे। जेकॾहिं चुप रही, शरीयत चवे थी इहा बि हिनजी हा आहे। या चई मुंहिंजो पीउ मुंहिंजो वारिस आहे, मुंहिंजो भाउ मुंहिंजो वारिस आहे, पोइ हुनजे पीउ खां पुछा कबी त बाबा तो पंहिंजी नियाणी ॾिनी फलाणे खे निकाह में, उहो चवे थो हा त बसि हा। हुनजे भाउ खां पुछा कबी, माई चवे थी त मुंहिंजो भाउ मुंहिंजो वारिस आहे, त हुनजे भाउ खां पुछा कबी त बाबा तो पंहिंजी भेण फलाणे खे शरीयत मुहम्मदी मूजिबि निकाह में ॾिनी एतिरे महर में,
उहो चवे थो हा त बसि हा। पर जेकॾहिं कुंवार सौ सिधो चए थी त मूंखे क़बूल न आहे, सही लफ़्ज़नि में चई मूंखे क़बूल न आहे, मां हिन सां शादी न कंदसि, त बसि पोइ निकाह न पढ़बो, मतिलबु डंडो खणी हुनखे हा करायो। नबी साईं फरमाया ला तुजबर वलन निकाह अल बिक्रुल बालिग। पाण फरमायूं जेका न्याणी जवान आहे, बालिग आहे, अकिल आहे, उनखे निकाह ते मजबूर न कयो, छो त सॼी ज़िंदगी हुनखे निभाइणो आहे। मजबूर हुनखे न कयोसि। ऐं हिन वक़्तु ख़तरनाक ज़मानो आहे, इंटरनेट, फेसबुक, मोबाइल आम राब्तो थी पियो आहे। तंहिंजे करे हिन दौर में कोशिशि करे माण्हू पुट खां बि पुछा कयो पंहिंजे मुंहं सां। पीउ पुछा करेसि पुट फलाणी जाइ तां मां तोखे शादी करायां थो, रिश्तो तोखे क़बूल हुजे त ॻाल्हियूं कयूं। जेकॾहिं चवे थो त मां हितां शादी न कंदुसि त हिनखे नाफ़रमान न चओ त पुटु मुंहिंजो नाफ़रमान आहे, मुंहिंजो चयो नथो वठे, नाफ़रमान न चओ। अहिड़ी तरह न्याणी आहे त कोशिशि करे उनखां माउ पुछे, भला पीउ नथो पुछी सघेसि त अम्मा सां त दिलि जो ॻाल्हि राज़ ॿुधाईंदी नी, त माउ उनखां पुछा करे त पोइ पुट फलाणी जाइ ते रिश्ता आया आहिनि, जिते तूं चवीं असां तुंहिंजो हुते निकाह करायूं। जेकॾहिं चवे थी त मां हिते शादी न कंदसि त हुनखे मजबूर न कयो, सॼी ज़िंदगी निभाइणो हुनखे आहे। ऐं ईअं न चओ त असांजी न्याणी नाफ़रमान आहे, असांजो चयो नथी वठे। त बहरहाल हीअ औरत हिन मर्द जे मथां हराम हुई, तव्हांखे ॾिसण बि जाइज़ कोन हुअसि। पर ॿिनि शाहिदनि जे साम्हूं मर्द इक़रार कयो त मां घरवारी करे क़बूल कयुमि, औरत चयो त मां मुड़ुसु करे क़बूल कयुमि, त उहा औरत जेका हराम हुई इन्हनि लफ़्ज़नि जे चवण सां हलाल थी। वरी ख़ुदा न ख़्वास्त जेकॾहिं हिन साॻे मर्द साॻी माईअ खे चयो तोखे तलाक आहे, त उहा माई जेका हलाल हुई इन्हनि लफ़्ज़नि जे चवण सां हराम थी। एॾो अलाह ताला इंसान जे हिन ज़ुबान में असरु रखियो। तंहिंजे करे नबी साईं फरमाया मन यज़मन ली, जेको ॿिनि शयुनि जी ज़मानत मूंखे ॾिए, हिकु ज़ुबान जेका ॿिनि ॻाल्हियुनि जे विच में आहे, ॿियो ओघड़ जेका ॿिनि टंगुनि जे विच में आहे। हिन ज़ुबान खे ग़लति इस्तेमालु न करे, पंहिंजे ओघड़ खे ग़लति जाइ ते इस्तेमालु न करे, फरमायूं ज़मानत थो ॾियां जन्नत मां वठी। इहा ज़ुबान इंसान खे जन्नत में बि पहुचाईंदी, जहन्नम में बि पहुचाईंदी। इहा ज़ुबान इंसान खे तख़्त ते बि वेहारींदी आहे त पट ते बि वेहारींदी आहे। तंहिंजे करे नबी साईं फरमायो अहिड़ो ॻाल्हायो छो था जो सुभाणे तव्हांखे माफ़ी वठणी पए। शादी थींदी आहे, पोइ वीचारा घोटे था परेशान, हिकिड़े माइट खे परचाईंदा त वरी ॿियो माइटु नाराज़, वरी उनखे परचाईंदा त वरी टियों वेही रहंदो, बत ते ईंदो ई कोन। नबी साईं फरमायो अहिड़ो ॻाल्हायो छो था जो सुभाणे तव्हांखे माफ़ी वठणी, माना ॻाल्हायो त चङो ॻाल्हायो, न त चुप भली आहे। मन सकत नजा, जेको चुप कंदो हो निजात वारो थी। बहरहाल अल्लाह साईं फरमायो अमिन आयातिही अन खलक लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा। रब फरमायो मुंहिंजे कुदरत जूं कई निशानियूं अथव। वफिल अर्ज़ि क़ितउम मुतजाविरात, ज़मीन ॾे नज़र कयो, किथे पकी ज़मीन, किथे कच्ची ज़मीन, किथे वारासी ज़मीन, किथे कलराठी ज़मीन, किथे पथरेली ज़मीन। रब फरमायो रुगो ज़मीन जे इन्हनि मुख़्तलिफ़ टुकड़नि ऐं जड़नि खे ॾिसी थोरो सोचींदो, गौर ऐं फ़िक्र कंदो त रब सम्झ में अची वेंदो।
वजन्नातुम मिन अअनाबिन वज़रउन वनखीलुन सिनवान वगैरु सिनवानि युस्का बिमाइन वाहिद। अञा तव्हांखे मुंहिंजी कुदरत सम्झ में न अचे त हिन ज़मीन जे बारे खे ॾिसो। हिकिड़ो ज़मीन जो बारो आहे, अंबो बि पोखियो पियो आहे, लीमो बि पोखियो पियो आहे, नारगी बि पोखी पई आहे, सूफ़ बि पोखियो पियो आहे, ज़ैतून बि पोखियो पियो आहे। ज़मीन बि साॻी, पाणी बि साॻो, हारी बि साॻो, पर वनुफ़ज़्ज़िलु बअज़हा अला बअज़िन फिल उकुल। अंब जो मज़ो पंहिंजो, लीमे जो मज़ो पंहिंजो, नारगीअ जो मज़ो पंहिंजो, सूफ़ जो मज़ो पंहिंजो, ज़ैतून जो मज़ो पंहिंजो। रुगो अंब जी फार वात में विझी थोरो सोचींदो, गौर फ़िक्र कंदो त अल्लाह सम्झ में अची वेंदो। ज़मीन साॻी आहे, पाणी साॻियो आहे, हारी साॻियो आहे, पर हर फल जो मज़ो पंहिंजो पंहिंजो आहे। ही न ज़मीन जो कमाल, न पाणीअ जो कमाल, न हारी जो कमाल, ही बि रब जी कुदरत जो कमाल अथव। रुगो खजीअ खे ॾिसो, खजी त खजी थी, पर असील जो मज़ो पंहिंजो, कुड़ जो मज़ो पंहिंजो, ॾेढीअ जो मज़ो पंहिंजो, करबलाइन जो मज़ो पंहिंजो। अञा त अलाए केतिरा क़िस्मनि खजनि जा, तव्हां खजनि वारनि खे ख़बर हूंदी। रब फरमायो, डंगो ऐं ॾोको वात में विझी थोरो सोचींदो त रब सम्झ में अची वेंदो। सिनवान वगैरु सिनवान, के खजियूं, उन्हनि जे हेठां 10 जतियूं, कंहिंजे हेठां 8 जतियूं, कंहिंजे हेठां 7 जतियूं, कंहिंजे हेठां 5 जतियूं, के अकेलियूं खजियूं बीठियूं आहिनि। ही बि रब जी कुदरत जो कमाल अथव। खजीअ जी वरी इंसान सां तशबीह, इंसाननि में बि किन खे 10 पुट, किन खे 8 पुट, किन खे 7 पुट, किन खे 5 पुट, के वीचारा हिकिड़े जे लाइ बि सिकंदा पिया। ही बि रब जी कुदरत जो कमाल आहे। वइन लकुम फिल अनआमि लइब्रा। अञा तव्हांखे मुंहिंजी कुदरत सम्झ में न अचे त खीर जो गिलास, खीर जो वटो वात ते रखी 2 ढुक भरे थोरो सोचींदो, गौर फ़िक्र कंदो त अल्लाह सम्झ में अची वेंदो। तो त पंहिंजी में खे ढॻीअ खे खड़ जो कुंडो ॾिनो, लूसण जी सथरी ॾिनी, बोह जी भरी मले ॾिनी। इन में ऐं ढॻीअ जे पेट में काड़ी तुंहिंजी शुगर मिली, कहिड़ो तुंहिंजो कारखानो ऐं फैक्ट्री जो पेशाब जुदा पियो वञे, रत जुदा पियो वञे, छेणो जुदा पियो वञे, खीर जुदा। कासाइन खां पुछा करे ॾिसो, रोज़ानो को था मेयूं ढॻियूं, काथी आहे उहा रग जिथों खीर पियो अचे। अल्लाह से फरमाया, मुंहिंजी कुदरत अथव, मुंहिंजो कमाल अथव, जो 4 नालनि जे विचां तव्हांखे मिठा ख़ालिस खीर जा गिलास प्यारा वारो मां आहियां, ॿियो कोई कोन्हे। रुगो खीर जे गिलास मां 2 ढुक भरे थोरो सोचींदो, गौर फ़िक्र कंदो त मुंहिंजी कुदरत सम्झ में अची वेंदो। फरमाई, हीअ बि मुंहिंजे कुदरत जे निशाननि मां वॾी निशानी अथव, जो मां अल्लाह तव्हांजे लाइ तव्हां जूं घर वारियूं पैदा कयूं। लितस्कुनू इलैहा, तव्हां सुकून वारी ज़िंदगी गुज़ारियो। किथे बि रब क़ुरान में ईअं कोन फरमायो त किरोड़ जो बंगलो ठाराईंदो त सुकून मिलंदो। 500 जरेब ज़मीन वठंदो त सुकून मिलंदो। महन ऐं ढॻियुनि जो वाड़ो ठाहींदो त सुकून मिलंदो। कारखाना या फैक्ट्रियूं बनाईंदो त सुकून मिलंदो।
फरमाई ले तस्कुनु इलैहा, और दुनिया जा इंसानों सुकून वारी जिंदगी गुजारण चाहियो था त निकाह में ही तव्हांजे लाइ सुकून अथव। आहे या न? हिकिड़ो मुसलमान करोड़पति हुजे, कारखाननि फैक्ट्रियुनि जो मालिक हुजे, 500 जरेब ज़मीन में खजनि जो बाग हुजेसि, मेहन जो वाड़ो, ढगिन जो वाड़ो, उचे नस्ल जूं बकरियूं ऐं रिढूं भी बीठियूं आहिनि। शाम जो ब्रीकेस भरे पैसनि सां बंगले में आयो, नौकर भी बीठा आहिनि ख़िदमत जे लाइ, पर इन रईस खे राति जो निंड तॾहिं ईंदी जॾहिं गोरियुनि जो फकु खाए। पर हिकिड़ो ग़रीब आहे, मिसकीन आहे, रोड ते पत्थर थो कुटे, मज़दूरी थो करे, 500 रुपया मज़दूरी मिलेसि, 200 रुपया खीसे में रखियईं, 300 मां कुछ दाल, कुछ बसर, कुछ पटाटा, कुछ टमाटा, 2-3 किलो अटो वठी शाम जो पंहिंजी कखाई झूपड़ी में दाख़िल थियो। घरवारी भी वेठी आहे, चुल्हे ते मानी पई थी पचाए। नंढड़े बच्चे जो ॾिठो त बाबो अची वियो आहे, तो बि भॼंदो आयो, मेघनि लटनि सां अची अॿे खे भाकुर पातईं। वरी न्याणी ॾिठो त उहा बि अब्बा अब्बा करे अचे, गले में पियसि क़ुरान तो फमाले तस्कुनु इलैहा, इन ग़रीब मिसकीन मज़दूर हारीअ खे पंहिंजे कखाई झूपड़ी में पंहिंजे बच्चनि ऐं न्याणियुनि खे ॾिसी के जेको सुकून पियो मिले, ज़रदारी ऐं नवाज़ बि इन सुकून खां महरूम था। सुकून निकाह में। मां हिकिड़ी जाते वाइज़ पियो कयां त हिकिड़ो नौजवान उथी बीठो, चई जोगी साहिब ॻाल्हि त सही आहे, क़ुरान भी सचो आहे, पर असां शादी कई आहे त असांजो घर त दोज़ख थी वियो आहे। ॿाहिरि सुकून आहे, घर में सुकून ई नथो मिले। मां चयोमांसि पोइ तो सुन्नत जे मुताबिक़ शादी न कई हूंदी। नबी साईं फरमायो तुनकाहुल मरअतु लिअर्बइन, औरत सां शादी कबी आहे 4 ॻाल्हियुनि जे करे। लिजमालिहा, हिकिड़ा हुस्न ऐं जमाल ते मरंदा, वले मालिहा, ॿिया माल ते मरंदा, वले हस्बिहा, नसब ऐं नसब ते मरंदा, वले दीनहा, चौथा दीन ते मरंदा। नबी से फरमायो फज़फर बिज़ाति दीन, ओ मुंहिंजा उम्मती तूं हुस्न ऐं जमाल ते न मरजां। हुस्न ऐं जमाल बेबका अथव, हुस्न ऐं जमाल जी काई क़ीमत कान्हे का। असांजे हुस्न जी क़ीमत चांहि जो गरम कोप मुंहं ते हारई हुस्न वियो, 2 ढुक तेज़ाब जा मुंहं ते हारई हुस्न वियो, कोड़ जी बीमारी लगी, चमड़ी अच्छी थी वही हुस्न वियो, फालज जी बीमारी लगी, पासो सुकी वियो, वात फिरी वियो, नक टेढ़ो थी वियो, हुस्न वियो। पछाड़ी में कुराड़ा थींदासीं, ॾंद भॼी पिया, ॾाठूं निकिरी वयूं, मुंहं में भोले वारा गुंज। हुस्न जब चेहरे से ज़ाहिल हुआ, देखने में लगा ये बंदर खुला। नबी से फरमायो हुस्न ते न मरजो, हुस्न बेबका अथव। सो बाबा ये पंहिंजूं भलियूं अथव, या सौट मासात मारोट पुफाट, ये पंहिंजूं ॾिठल वाइठल ये भलियूं अथव। हाणे त अंग्रेज़ एॾो हरामी आहे, अहिड़ियूं करंट क्रीमूं कढियूं अथनि मेकअप जो, जोगी कोरी शीदी फुल पोटा बि शेख ऐं मेमूण पिया ॾिसनि। सही थो चवां या ग़लति? ये पंहिंजूं भलियूं आहिनि, ख़िदमतगार इहे मथां मेकअपनि ते मरो। खोड़ अहिड़ा वाक़िया थिया असांजे साम्हूं। चईंसि मां हितां शादी न कंदुसि, मां ॿाहिरां शादी कंदुसि। असांजो दोस्त हो पातो हुयो,
पाता राजपर जोगी साॻी ॻाल्हि आहे। वॾेरो ज़मींदार हो, पंहिंजनि मूं शादी न पियो करे, सो ख़ैरपुर मूं शादी कई। मां हुन ज़ात जो नालो नथो खणां, मथां वरी इंटरनेट फेसबुक जो ज़मानो, वरी ख़बर न पइजी वञे। शादी जो कई त महीने खां पोइ मेकअप ख़तमु थी विया, ख़बर पइजी वई त हिन जी उमिरि केतिरी आहे। पोइ महीने खां पोइ ख़बर पए त 10 साल ज़ाल हिन खां वॾी आहे। सहुरे ते वञी केस कयूं, उतो सर्टिफिकेट कढाई, जिथे हिन जी ज़ाल पढ़ंदी उते वियो, चईं त बाबा ही फलाणे जूं 2 छोकिरियूं जेके हिते पढ़ंदियूं हुयूं, उन्हनि जा मूंखे सर्टिफिकेट कढी ॾे। पोइ हुन कढी ॾिनसि सर्टिफिकेट। चई हेॾो मूंसां धोखो, मूंखे चऊं त हीअ 20 सालनि जी आहे, हीअ त 30-35 सालनि जी। सहुरे ते केस कई त तो मूंसां धोखो कयो। बाबा हे पंहिंजूं त ॾिठल आहिनि, इहे भलियूं आहिनि, इन्हनि मां ऐब न कढो। अॼु असांजा नौजवान ऐब पिया कढंदा। पीउ चवंदो पुट फलाणी जाइतो तुंहिंजी शादी करायां, पंहिंजी भाटी आहे भाणे जी आहे, त नौजवान चवंदा बाबा हिन जूं अखियूं सही न आहिनि, हिन जो नकु सही न आहे, हिन जा चप सही न आहिनि, या पढ़ियल लिखियल कान्हे, का ॿाराड़ी जी ॼट ऐं जाहिल आहे। अल्लाह से फमवला तलमिज़ू अनफुसकुम, ओ नौजवानो कंहिंजी न्याणी कंहिंजी भेण जो ऐब न कढो, मथां सुभाणे तव्हांजे न्याणी नहीं भेनरुनि जा केरु ऐब न कढे। ऐं हुन न्याणीअ खे जो ख़बर पए त फलाणे मूं मां ऐब कढियो आहे, त उनजे दिलि मां छा आहे निकिरे। असांजो त तजुर्बो आहे, जन पंहिंजनि मां ऐब कढिया नी, पछाड़ीअ में अहिड़ियूं ॾाइणियूं उन्हनि खे मथे में लॻियूं जो मरण घड़ी न यादि कयो। ऐब न कढो, तव्हांखे शादी न आहे कयूं त ऐब छो था कयो। लुकमान हकीम इल्म ऐं हिकमत में वॾो दाना हो। सूरत में सादुरो हिकिड़े अमरा भोग करे चयसि लुकमान आईने ते करे पंहिंजो बूथ ॾिठो अथई, त लुकमान हकीम मुस्कुराए करे चयो यार दिलो नथो वणई, या कुंभर ते तुंहिंजी कावर आहे। दिलो नथो वणई या कुंभर ते तुंहिंजी कावर आहे। दिले जो ऐब कढियोसीं, दिले जो ऐब न इहो कुंभर जो ऐब आहे। दरिया दरवाज़े जो ऐब कढियोसीं, दरिया दरवाज़े जो ऐब न इहो ॾखण जो ऐब आहे। जगह या दीवार जो ऐब कढियोसीं, जगह या दीवार जो ऐब न इहो मिस्त्री राज़े जो ऐब आहे। वला तलमिज़ू अनफुसकुम, रब फरमायो कंहिंजो ऐब न कढो, इहो इंसान ज़ात जो ऐब न आहे, इहो रब जी कुदरत ऐं कारीगरी जो ऐब आहे। माल ते भी न मरो, माल भी बेबका अथव। तो दिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा। कुरान तो फमा केतिरा अमीर फ़कीर बणिजी विया, केतिरा फ़कीर अमीर बणिजी विया। कल जंजा पीअर गॾहनि ते चढ़ी करे घोर कंदा, जो उन्हनि जा पुट पेजारे खां पेर हेठि न पिया लाहिनि। कल जंजा पीअर पेजारनि ऐं जहाज़नि ते घुमंदा, जो उन्हनि जा पुट पिनंदा पिया वतन। छा रब ईअं नथो करे सघे? असांजो माल मिल्कियत दुनिया दौलत बंगलो कार ॾिसी पंहिंजी न्याणी जो सुभाणे सुञो थी वञे त छा कंदव? माल ते न मर। हसब ऐं नसब खे बि का बका कान अथव। इन अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम, रब फरमायो तव्हां में इज़त वारो उहो आहे जेको मुत्तकी ऐं परहेज़गार आहे। संग बसी सुरहो न थी, मतां हो त न पंहिंजो कन, जे हुयूं दर मथे दादलियूं से पियूं रत रोवन। लखें लोदियूं हितां बानियूं ॿारो चन, हिते थियूं सैयद सैयद कन, छल अॻियां सैयद सैयद चवन। असब नसब के का बका कान अथव। क़बर में क़यामत में इहा पुछा कान थींदी त तूं जोगी ही या सैयद ही, फुल पोटो ही या बुखारी ही, इहा पुछा थींदी छा? ते अमल जी पुछा।
नबी से जी प्यारी न्याणी खातून जन्नत मां फातिमा जो जनाज़ो बकी जे कब्रिस्तान में आयो। हज़रत अबू ज़र जलाल ऐं वजद में अची करे कब्र सां ख़िताब कयो, ओ कब्र ख़्याल कजां, अॼु नबीअनि जे सरदार जी न्याणी पई अचे, हसनैन करीमैन जी अम्मा पई अचे, शेर खुदा जी शहज़ादी पई अचे, जन्नत जे औरतुनि जी सरदार पई अचे, ख़्याल कजां। त कब्र मां आवाज़ आयो, अबू ज़र इहा हसब ऐं नसब जे बयान करण जी जान आहे, अना मौज़िउ अमलिन ला मौज़िउ नसबिल, मां अमल जी जाइ आहियां, हसब ऐं नसब जी जाइ न। सो इहे ज़ातियूं आहिनि, तव्हांजो तारफ़ थिए। दीन खे तरजीह ॾियो, जंहिंखे न्याणी जो उनजे बि दीन खे ॾिसो, दीनदार हुजे, बाअख़लाक़। जेका न्याणी वठो उनजे बि दीन खे ॾिसो, हयादार हुजे, पाकदामन हुजे, शरीफ़ ख़ानदान हुजे, दीन खे बका अथव। हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक वॾो मुहद्दिस हुयो, फ़क़ीह हुयो, उनजो पीउ हो हज़रत मुबारक। हज़रत मुबारक तुर्की जो हिकिड़ो वॾो ताजर हुयो, उन वटि मुलाज़िम हुयो। पोइ हिकु दफ़े उहो रईस आयो, मुबारक खे चई को ॾाढ़ूं त पटे आ, ॾाढ़ूं पटे आयो, हुनखे चीरई त उहो ॾाढ़ूं खटो, चई बाबा ही खटो आहे, ॿियो पटे, ॿियो पटे आयो त उहो बि खटो, वरी चयसि टियों पटे आहे, टियों पटे आयो त उहो बि खटो। त रईस चयसि तोखे हया न आहे, पूरी ज़िंदगी तूं बाग़ ते रहियो आहे, अञा ताईं तोखे ॾाढ़ूं जी ख़बर नथी पए त मिठो कहिड़ो आहे, खटो कहिड़ो आहे। हज़रत मुबारक जी अखियुनि में पाणी अची वियो, चईं तव्हां त मूंखे बाग़ जे संभाल जे लाइ रखियो आहे, इहो त तव्हां मूंखे इख़्तियार कोन ॾिनो आहे त मां ॾाढ़ूं चखंदो वठां, मां त तव्हांजे ॾाढ़ूअ खे कॾहिं खाधो ई कोन्हे। इहे बि माली हुया। पोइ उन रईस खे ॾाढो अहसासु थियो, हज़रत मुबारक खे चई मूंखे माफ़ु कर, ॿीहर तूं मूं सां गॾु हुज, जिथे मां उते तूं, जेको मां खाईंदुसि तूं खाईं। हिकु दफ़े उहो रईस घरों आयो परेशान, हज़रत मुबारक चयोसि परेशान आयो, चई यार हिकिड़ी न्याणी आहे, पुट जी औलाद न आहे, वॾा वॾा रिश्ता आया, फलाणे वज़ीर जो बि रिश्तो आयो, गवर्नर जे पुट जो बि रिश्तो आयो, तुर्की जो फलाणो ताजर उनजे पुट जो बि रिश्तो आयो, पर यार मुंहिंजी दिलि किथे ई नथी वञे। त हज़रत मुबारक चयोसीं वाक़ई परेशान थियणु खपे, न्याणी जहिड़ी शइ आहे, विहारबो त कोन न्याणीअ खे, अॼु या सुभाणे ज़रूरु हुनखे उथारबो, पर मुंहिंजा रईस असां निधन कान आहियूं, असां धनका आहियूं, असांजो अॻुवान आहे, असांजो रहबर आहे मुहम्मद मुस्तफ़ा। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह, रब फरमायो तव्हांजो रहबर, तव्हांजो रहनुमा मुहम्मद मुस्तफ़ा आहे, उनजो तरीक़ो, उनजो नमूनो तव्हांजे लाइ हिदायत आहे। चईं बाबा साईं जो छा तरीक़ो आहे न्याणी जे बारे में? त हज़रत मुबारक चयो असांजे नबी फरमायो आहे इज़ा ख़तब इलैकुम मन तरज़उन दीनहु व ख़ुलुक़हु फज़व्विजू। नबी से फरमाया यहूदी माल ते मरंदा आहिनि, न्याणी ॾींदा बि मालदार खे, वठंदा बि मालदार खां, ग़रीब खे न केरु ॾींदो, न ग़रीब खां केरु वठंदो। ईसाई वरी हुस्न ऐं जमाल ते मरंदा आहिनि, का सादगी हूंदी त उनखे केरु वठंदो ई कोन, को सादो घोटु हूंदो त उनखे केरु ॾींदो ई कोन। पर वाह मुहम्मद मुस्तफ़ा तुंहिंजे शरीयत तूं क़ुर्बान, नबी से फरमा माल खे न ॾिसो, हुस्न ऐं जमाल खे न ॾिसो, जंहिंजो अख़लाक भलो हुजे, दीन भलो हुजे, फज़व्विजू न्याणी ॾेई छॾियोसि, ॿई जहान भला थी पवनि। बसि बा अख़लाक हुजे, ज़रूरी न आहे त मौलवी हुजे,
हाफ़िज़ कारी जो खोग मौलवी वारा बद अख़लाक़नि जो जाहिल बि ईअं न थी आहे बा अख़लाक़ हुजे मुवाहिद हुजे भली चङनि जो थाल मथे ते खणी करे गुज़र करे तगारी खणी करे पंहिंजो पेट पाले न्याणी ॾेई छॾियोसि इनशा अल्लाह ॿई जान भला थी पवंदनि पोइ रईस घर जो वियो घर वारे खे चई त मुबारक हुजे न्याणीअ जे लाइ रिश्तो अची वियो आहे घर वारी ॾाढी ख़ुशि थी गवर्नर जे पुटु या वज़ीर जो पुटु रईस चयो मां पंहिंजी न्याणी न पंहिंजे मुलाज़िम मुबारक खे ॾींदुसि माईअ जा तारा ॻाढ़ा थी विया मां नौकर खे न्याणी आहियां सॼी ज़िंदगी मूंखे मेणाई था न मुड़ुस चयोसि असांजे नबी फरमायो आहे जंहिंजो अख़लाक भलो हुजे दीन भलो हुजे उनखे न्याणी ॾियो तुर्कीअ में मूंखां मुबारक खां वधीक बा अख़लाक मूंखे ॾिसण में कोन थो अचे सॼी ज़िंदगी बाग़ ते रहियो आहे बिना इजाज़त जे ॾाढ़ूं बि न खाधो अथई इन खां वधीक दीनदार ऐं दयानतदार ॿियो केरु चइबो बा अख़लाक एॾो आहे जो कॾहिं ज़ुबान मां गुथो लफ़्ज़ न ॻाल्हायो अथई बसि हज़रत मुबारक जी शादी थी उतां हज़रत मुबारक खे जेको पुटु ॼाओ उनजो नालो रखियो अब्दुल्ला बिन मुबारक जेको अॻिते हली करे वॾो आलिम थियो वक़्त जो मुहद्दिस ऐं फ़क़ीह जो मस्जिद नबी में वेही करे हदीस पढ़ाईंदो हज़ारे आलिम हुनजे आॾो गोॾा भञी अची वेंदा वॾनि जे फ़ैसिले में बरकत आहे अॼु ज़ुल्म इहो थी वियो आहे जो पुट त अबे अम्मा जे फ़ैसिले खे नथा मञनि पर न्याणियूं हयादार उहे बि पीउ माउ जे फ़ैसिले खे नथियूं मञनि पोइ पीउ माउ छा कंदा वीचारा मजबूर पोइ उन्हनि जा नतीजा बि ॾिसनि था पुट बि न्याणियूं बि सही थो चवां या ग़लति मां पंहिंजे नौजवाननि खे बि गुज़ारिश थो कयां पंहिंजे न्याणियुनि खे बि चवां थो त अबे अम्मा जे फ़ैसिलनि खे मञो अबे अम्मा खां वधीक ख़ैरु ख़्वाह ॿियो कोई कोन अथव असांजो साईं मौलवी मोहम्मद क़ासिम साहिबु असांजे उस्ताद जो बि उस्तादु उहो फरमाईंदो आहे साईं जूं 3 शादियूं चई जेका वॾी वॾी मुंहिंजी घरवारी उहा 15 साल मूंखां वॾी हुई घणा साल 15 साल मूंखां वॾी हुई पर मां अबे अम्मा जे फ़ैसिले खे मञियुमि पंहिंजे हिन में भलाई हूंदी उन सां मुंहिंजी शादी थी अलाह उन मां मूंखे 6 पुटड़ा ॾिना जेके चोटीअ जा आलिम थिया हिन वक़्तु मां पंहिंजे पुटनि खे थो ॾिसां त मुंहिंजी लूह ठरी थी पवे ॿियूं जेके पिसनि ते कयमि उन में औलाद वारो कम वारो न थियो पाणी उस्ताद शेख तफ़सीर उहो पियो चई नबी साईं अम्मा ख़दीजा सां शादी कई हालांकि नबी साईं ॾे वॾा वॾा रिश्ता अचनि पिया केरु आहे जेको नबी साईं खे रिश्तो न ॾिए हा मके जो शहज़ादो काइनात में मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो हसीन न पैदा थियो आहे न क़यामत ताईं पैदा थींदो नबी साईं जेकॾहिं कॾहिं निकाह जो पैगाम मोकिलनि हा त केरु इनकार कयो नबी साईं मां ख़दीजा सां शादी कई सभु चयो सुभान अल्लाह 15 साल नबी साईं खां उमिरि में वॾी हालांकि 2 मुड़ुस मां ख़दीजा जाग में वफ़ात करे चुका हा वॾनि वॾनि नवाबनि ऐं सरदारनि जा पैगाम मां ख़दीजा ॾे आया निकाह जा पर मां ख़दीजा कंहिंखे बि क़बूल न कयो नबी से ॾे पाण नियापो मोकिलियईं त मोहम्मद मुस्तफ़ा तो जहिड़ो काइनात में मूंखे घोटु ॾिसण में नथो अचे इन जे करे मां औरतुनि खे चवंदो आहे जेकर सुकून वारी ज़िंदगी गुज़ारणु चाहियो थियूं त अम्मा ख़दीजा जे ज़िंदगी ते नज़र कयो अम्मा ख़दीजा जी ज़िंदगी पढ़ो नबी साईं मदीने में सभ खां वधीक ग़रीब मके जे यतीम सां मशहूर अम्मा ख़दीजा मके में सभ खां वधीक अमीर तरीन औरत अम्मा ख़दीजा जी जॾहिं नबी साईं सां शादी थी सॼे मके में शोर थी वियो हुल मची वियो ओताकुनि में घरनि में घिटनि में तबसरा पिया हलनि
तो ख़दीजा ग़लति फ़ैसिलो कयो जो हिकिड़ी अमीर तरीन औरत हिकिड़े ग़रीब ऐं मिसकीन सां शादी कई अथई, कंहिं नवाब कंहिं सरदार कंहिं भोतार सां शादी करे हा। अम्मा ख़दीजा खे ख़बर पई त मके जा वॾेरा, मके जूं वॾेराणियूं मूंखे अमीर थियूं सम्झनि, मुंहिंजे घोट मुहम्मद मुस्तफ़ा खे ग़रीब थियूं सम्झनि। अम्मा ख़दीजा नबी साईं खे चओ, मुंहिंजा सोना मुहम्मद, ही जेको बि मुंहिंजो माल मिल्कियत तिजारत वापार दुनिया दौलत सभु तुंहिंजी मिल्कियत आहे, जीअं वॻई तीअं लुटा, तूं अमीर आहे, मां ख़दीजा ग़रीब आहे। औरत खे घुरिजे त मुड़ुस जे आॾो पाण खे ग़रीब सम्झे, मुड़ुस जे आॾो पाण खे अमीर सम्झंदी, इहो घर कॾहिं बि न हलंदो। ईअं न जो चए त बाबो मूंखे 5000 जो वॻो वठी ॾींदो, तूं 500 जो थो वॻो वठी ॾे। बाबे वारनि वटि रोज़ानो मुर्गियूं ऐं मच्छियूं खाईंदी हुअसि, गोश्त खाईंदी हुअसि, तूं सदाईं साग पली थो खाराई। मुड़ुस जे हालत जीअं अम्मा ख़दीजा ॿुधाए। 3 साल नबी सां बाइकाट कयो वियो, सोशल बाइकाट, ॾेती लेती सलाम कलाम खाइणु पीअणु सॼो बंदि। मुसलमान चमड़ा चूसनि खलू। मके जे वॾेरनि मके जे सरदारनि अम्मा ख़दीजा ॾे न्यापो मोकिलियो, ख़दीजा तोसां बाइकाट न आहे, तूं जेकर मुहम्मद मुस्तफ़ा खे छॾे अची तोखे हर शइ असां ॾींदासीं। पर अम्मा ख़दीजा नबी साईं खे चयो, मुंहिंजा महबूब मुंहिंजो फ़िक्र न कजो, मां तव्हां सां साथ ॾींदसि, बुख उञ में ॾुख सुख में, भली मूंखे का शइ न मिले सोना, मां तुंहिंजो साथ न छॾींदसि। मिटी मूंखे खाइणी पई, वणनि जा पन चूसे करे खाईंदसि, पर सोना तव्हांखे न छॾींदसि। हालांकि अम्मा ख़दीजा अमीर तरीन औरत हुई। अॼु त मौलवी बि नौकराणियूं पिया रखनि, सरदारनि ऐं पीरनि वटि त 10-10 भाॼियूं वेठियूं आहिनि। पर अम्मा ख़दीजा नबी साईं खे चयो, मुंहिंजा महबूब तुंहिंजा लटड़ा बि मां पाण धोईंदसि। सभु चयो सुभान अल्लाह। तुंहिंजी मानड़ी बि मां पाण पचाईंदसि, घर जी सफ़ाई सुथराई ख़िदमत बचनि जी मां पाण कंदसि। सोना तव्हां नबूवत जो कमु कयो, घर जो फ़िक्र न कयो। ऐं हदीस में बि अचे थो, नबी साईं फरमा, जेका औरत रुगो मुड़ुस जा लटा थी धोए प्यार ऐं मुहबत मां, त ही मुंहिंजे घोट जा मुंहिंजे वर जा लटा आहिनि, अल्लाह ताला इन जे करे उन जा 2000 सगीरा गुनाह माफ़ थो करे छॾे। रुगो मुड़ुस जा लटा थी, ऐं असां वारी मायूं चवनि थियूं त असांजा बि तूं धो। बाबा शुक्र कयो तव्हां ग़रीब बादशाह हो। इहे जेके वॾा माण्हू अथव, इहे ऑफिसर, इहे मिनिस्टर, इहे वीचारा नौकर आहिनि ज़ालुनि जे हथ। इहे सुबुह जो घरों नेराने निकिरंदा आहिनि, नेराने निकिरंदा, चांहि बि कान मिलंदी अथनि, मानी बि न मिलंदी अथनि, होटलुनि ते वञी खाई। असां बादशाह आहियूं। मां घर वेंदो आहियां त सुबुह जो मायूं बिना मानीअ जे छॾीनि न, चवनि भली प्रोग्राम हलियो वञे। ऐं ॻोठु वेंदो आहियां त को न को प्रोग्राम कैंसिल थी वेंदो आहे, सिर्फ़ु मानीअ जे करे, सवाइ मानीअ जे छॾींदी कोन वक़्तनि वारियूं। आहे या न? मिया असां बादशाह लॻा पिया आहियूं, को फ़िक्र कोन्हे, लटा धोपी मिलनि, इस्त्री मिलनि, मानी महिमान राति जो 2 बजे अचे तॾहिं बि अल्हम्दुलिल्लाह ज़ाल इनकार न कनि। आहे या न? हुन हू पाण टाइम जो घर न ईंदा त मानी न मिलंदनि, होटल ते वञी खाई। नबी साईं महीनो महीनो 2-2 महीना गारे हिरा में हलिया वेंदा हुआ। अल्लाहु अकबर। अम्मा ख़दीजा मानी पचाए करे उते पहुचाईंदी हुई। गारे हिरा केॾो मथे आहे, बैतुल्लाह खां ॾिसो केॾो पंधु आहे। कॾहिं बि नबी साईं खे मयार न ॾिनई त सोना ही छा था कयो, अकेलो मूंखे घर में छॾे महीननि जा महीना हिते वेठा हो। नबी साईं जॾहिं पहिरियों दफ़ो जिब्रील खे ॾिठो
पाण फरमायूं मां जिब्रील खे जो ॾिठुमि त मथो आसमान सां पेर ज़मीन सां सॼो कुल्हो मशरिक़ खॿो कुल्हो मग़रिब 600 खंभराटियूं साईं जन जिब्रील खे जो ॾिठो त नबी साईं बेहोश थी विया जंहिं महिल होश में आया घर आया अम्मा ख़दीजा खे चऊं ज़म्मिलूनी ख़दीजा मूंखे चादर ॾियो ख़दीजा मूंखे कंबल जो लक़द ख़शीतु अला नफ़्सी मां पंहिंजी जान ते ख़ौफ़ ऐं ख़तरो थो महसूस कयां ओ अम्मा ख़दीजा तुंहिंजे ईमान ऐं हौसले तो क़ुर्बान असांजा जी माई हुजे त दाहूं करे सॼो ॻोठु गॾु करे मुंहिंजे मुड़ुस खे अलाए छा थी अम्मा ख़दीजा नबियनि जे सरदार खे तसल्ली थी ॾे वल्लाहि ला युख़्ज़ीक अल्लाहु अबदा ओ मुंहिंजा महबूब घबरायो न परेशान न थियो मायूस न थियो अल्लाह खे रुसवा कोन कंदो इन्नक लतहमिलुल कल्ल तव्हां त यतीमनि जा ॿार था खणो वतुक्रि ज़ईफ़ तव्हां त महिमाननि जी मेज़बानी था कयो वतुईनु अला नवाइबिल हक़ को ग़रीब को मिस्कीन मुसीबत में फाथल आहे त तव्हां उन जी मदद था कयो अहिड़नि माण्हुनि खे अल्लाह रुसवा न कंदो केॾी नबी साईं खे तसल्ली ॾिनई औरत थी करे वरी अम्मा ख़दीजा साईं जन खे वठी आई पंहिंजी सौट वर्का बिन नौफिल तोरे ते इंजील जो आलिम हुयो उन वटि वठी आई नबी साईं पंहिंजे सौट खे चयईं त पंहिंजे भाटे खां हाल अहवाल वठि वर्का बिन नौफिल नबी साईं खे चयो माज़ा तरा यब्न अखी ओ मुंहिंजा भाटिया छा थो ॾिसी नबी साईं फरमाए कोई शख़्स आहे मथो आसमान सां पेर ज़मीन सां सॼो कुल्हो मशरिक़ खॿो कुल्हो मग़रिब 600 खंभराटियूं त वर्का बिन नौफिल चयो अबशिर यब्न अखी ओ मुंहिंजा भाटिया मुबारक हुजई ओ मुंहिंजा भाटिया मुबारक हुजई घबरा न परेशान न थी उहो ई ना मूसा जेको मूसा पैगंबर ईसा पैगंबर ॾींदो हो आख़िरी नबी जंहिंजूं सिफ़तूं तोरे त इंजील में मौजूद हुयूं ओ मोहम्मद मुस्तफ़ा तूं आ काश अल्लाह ताला मूंखे ज़िंदगी ॾे मूंखे मोहलत ॾे मुंहिंजी उमिरि वॾी थिए जो तूं नबूअत जो ऐलान करे मके वारा सभु तोसां विढ़ंदा काश मां जहिड़ो हुजां जो उन वक़्त में तो मोहम्मद जो मां साथ ॾियां एॾी नबी साईं खे तसल्ली औरत खे घुरिजे त अम्मा ख़दीजा जी ज़िंदगी पढ़े ऐं अम्मा ख़दीजा जेसिताईं जेरी हुई तेसिताईं नबी साईं ॿी शादी न कई माना एॾी त नबी साईं जी दिलि वतई 27 साल पूरा घणा साल 27 साल पूरा नबी साईं अम्मा ख़दीजा सां हालांकि नबीअ खे 4000 मर्दनि जेतिरी ताक़त हूंदी आहे माना नबी साईं ॿिए पासे ॾे तवजो ई न पिया कनि अम्मा ख़दीजा हर तरफ़ खां नबी साईं खे ख़ुशि कयो पछाड़ी में अम्मा ख़दीजा वफ़ात करे वई नबी साईं खे एॾो ॾुख पहुतो एॾो सदमो पहुतो जो नबी साईं उन साल खे आमुल हुज़ुन ॾुख वारो साल ॻणियो फरमायूं ही साल ॾुख जो आहे जो मुंहिंजी रफ़ीक हयात ख़दीजा मूंखां जुदा थी नबी साईं अम्मा ख़दीजा जे क़ब्र मुबारक में पाण लथा पाण पंहिंजे रफ़ीक हयात खे क़ब्र में संभाले छा मक़ाम हूंदो इन क़ब्र जो जंहिं क़ब्र में अलाह जो नबी पाण लथो असांजूं निभागियूं मायूं रुगो मुड़ुस चवंदा त ॿी बि शादी कयां ॿी बि शादी कयां अम्मा ख़दीजा वफ़ात करे वई पोइ बि नबी साईं खे उन जूं ॻाल्हियूं रोईंदियूं यादि कंदा हुआ ख़दीजा जूं ॻाल्हियूं अम्मा आशा हिकु दफ़े एतिराज़ कयो नबी साईं अम्मा आशा नबी साईं खे चयो त मां हसीन जमील कुंवारी ख़दीजा कुरारी 40 सालनि जी बेव अञा ताईं तव्हां को ख़दीजा न थी सघे माईअ खे साॻु थींदो आहे न घरवारी नबी साईं खे अम्मा आशा त प्यारी नबी साईं खां सुवाल कयो मन अहबुन्नास इलैक साईं दुनिया में तव्हांजी सभ खां वधीक मुहबत कंहिंसां आहे फरमायूं आशा सां
साहबाज़ के से मिन रिजाल मर्दन में तव्हांजी सभ खां वधीक मोहब्बत कंहिंसां आहे? फरमायूं आशा जे अबे अबू बकर सां। ऐं नबी साईं जी मोहब्बत अम्मा आशा सां इल्म जे करे। छा नबी साईं जे उम्मत में सभ खां पहिरीं जंहिं क़ुरान मजीद जा 30 सिपारा यादि कया उहा अम्मा आशा सिद्दीक़ा अथव। नबी साईं फरमायो मुंहिंजे नबूअत जो अधु इल्मु सहाबा खां हासिल कयो, पर मुंहिंजे नबूअत जो अधु इल्मु मुंहिंजे अकेली आशा खां हासिल कयो। माना घर खां ॿाहिरि वारो इल्मु सहाबा खां, घर वारो इल्मु आशा खां हासिल कयो। वॾा वॾा जलील क़दर सहाबी हज़रत अब्दुल्ला बिन मसूद जहिड़ा मुफ़स्सिर क़ुरान, हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास जहिड़ा फ़क़ीह, हज़रत अलीउल मुर्तज़ा जहिड़ा बहर आलिम फरमाईंदा असां कंहिं मसइले में मुंझी पवंदा हुआसीं, जॾहिं मां आशा जे दर ते वेंदा हुआसीं त असांजा सारा मसइला सारा मुंझारा हल थी। मां आशा साईं जन खे चयो साईं अञा ताईं ख़दीजा खे पिया था यादि कयो। नबी साईं फरमायो आशा ख़दीजा जे बारे में मूंखे ॾुखा न। ख़दीजा उन वक़्त में मां मोहम्मद मुस्तफ़ा वटि आई जंहिं वक़्त में मांखे मके जा माण्हू मूंखे पथर पिया हणनि, मुंहिंजे मथां उठनि जा ओज पिया उछलाइनि। मां मके जो यतीम, मके जो ग़रीब, मके जे यतीम सां मशहूरु हुयुसि। ख़दीजा मके जी अमीर तरीन औरत हुई। उन वक़्त में ख़दीजा हिकिड़े यतीम जो साथ ॾिनो। तूं त उन वक़्त में मुंहिंजे बिस्तरे ते आई आहे जो मोहम्मद मुस्तफ़ा जे मथां हज़ारे मुस्लमान जानियूं क़ुर्बान करण वारा। ऐं मर्द जेकर चाहे थो त सुकून वारी ज़िंदगी मिले त पोइ नबी साईं जी ज़िंदगी पढ़े। त नबी साईं पंहिंजे घर वारनि सां कीअं हलंदा। हिकु दफ़े नबी साईं मां आशा खे फरमायो हुमैरा मां मोहम्मद खे पाणी प्यार। हुमैरा मां आशा जो लक़ब हो। इन मां मालूम थियो त घरवारी खे लक़ब ॾेई करे सॾु करणु इहा बि नबी साईं जी सुन्नत। असां लक़ब त कोन था ॾियूं पर नालो बि पूरो न। शबीरा नालो आहे त शबी, फातिमा नालो आहे त फाती। माना घर में वॾे में वॾी दुश्मन इहा अथव। भला नालो तव्हांखे नाले वठण में लॼ थी थिए त भला कुनियत। वॾो पुटु अथव। मूंखे हिकिड़ी घरवारी में पुटु आहे हसान, मां हुनजी माउ खे चवंदो आहियां उमे हसान। ॿी घरवारी जो बचिड़ो आहे इब्राहिम, हुनखे चवंदो आहियां उमे इब्राहिम, इब्राहिम जी माउ हसान जी माउ। भला तव्हांजो वॾो पुटु हुजे फलाणे पुट जी माउ, ईअं सॾु कयोसि। अधु नालो भला इन ते तव्हांजी का वॻा नाले तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे। फातिमा केॾो बरकत वारो नालो आहे, उनखे तव्हां खारे छॾियो। वला तनाबज़ू बिल अलक़ाब, क़ुरान थो फरमा कंहिंजे नाले खे खारियो न, बुरनि लक़बनि सां कंहिंखे सॾु न कयो। नबी साईं फरमा हुमैरा पाणी त प्यार। अम्मा आशा पाणीअ जो प्यालो भरे आई। पाण फरमायूं पहिरीं तूं पी पोइ मां मोहम्मद पीअंदुसि। अम्मा आशा पाणीअ जा 2-3 ढुक पीता। साईं जन खे प्यालो ॾिनई। पाण फरमायो आहे जाइ मूंखे ॾेखार जंहिं जाइ तां तो चपड़ा रखी करे पाणी पीतो आहे त मां मोहम्मद बि उन जाइ ते चपड़ा रखी करे पाणी पियां। तव्हां त क़यामत ताईं उम्मत खे पतो पवे त घर वारनि सां ईअं मुहबत कबी आहे जीअं मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे बीबियुनि सां। असां कॾहिं पीती आहे ज़ाल जी ओभर? जेकॾहिं को मुड़ुस ज़ाल जी ओभर पीअंदो त ख़ुदि पीउ मां, मुड़ुस जा पीउ मां चवां असांजो पुटु भाॻियो आहे, ज़ाल जो मुअल आहे, ज़ाल जी तो ओभर पीए, ज़ाल सां तो गॾु मानी खाए, पराइनि माइनि सां मानी गॾु खाए पोइ भलो। पोइ कंडियारे में हिकिड़ो मुस्लमान बागड़ियानी पई पाणी पीए, चई सोना अधु मूंखे बि बचाए ॾियो। बागड़ियानीअ जी ओभर थो पीए, ज़ाल जी ओभर पीअण में हिनखे लॼ थी। सो बाबा कॾहिं हिन जी ओभर पीअंदा कयो, हिन सां गॾु मानी खाईंदा कयो, कॾहिं कॾहिं ज़ाल जे लाइ तोहफ़ो बि वठी ईंदा कयो। छा बाबा लटा त हुअं ई वठूं था नी। हिकिड़े ॾींहुं पंहिंजे मर्ज़ी सां
लटनि जो वॻो वठी अचोसि, फलाणे जी मां अॼु मुंहिंजी दिलि चयो त मां तुंहिंजे लाइ तोहफ़ो वठी वञा, सो हीउ तोहफ़ो मुंहिंजो क़बूलु कयो। पोइ ॾिस त सॼे दोसांगी फुल पोटनि में सॼे ॻोठ में तुंहिंजी तारीफ़ कंदी त मुड़ुस त मुंहिंजो मुड़ुस। बुख उञ ते वेठी हुई, भली घर में मानी न मिले पर चवंदी त हीउ घरु भलो आहे या न। हेॾा सारा तव्हां थिया हो, तव्हांखे अञा ज़ालुनि सां हलण ॾांहुं नथो अचे। चइनि सुनतुनि ते अमल कयूं, घणियूं सुनतूं? चार। पहिरें नंबर ते घर में अचो त सलाम वरायो, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। अम्मा आयशा फरमाती नबी से जॾहिं बि घर में ईंदा त सलाम वराईंदा, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। केॾा बि जंगी हालात हूंदा पर घर में ईंदा त मुस्कुराईंदा ईंदा। घर में अचो त खिलंदा अचो, हरू भरू ॿाहिरीं कावड़ घर में ज़ाहिर न कयो। ॿाहिरां जेके मसइला हुजनि, परेशानियूं, उहे घर में बचनि जी माउ खे न ॿुधायो, हरू भरू वीचारी परेशान थींदी। सही थो चवां या ग़लति? घर में मुस्कुराईंदा ईंदा कयो। ॿिए नंबर ते कॾहिं घरवारी जी ओभर पीअंदा कयो, मानी कॾहिं कॾहिं गॾु खाईंदा कयो। गिरहो हिकिड़ो भञी हुन जे वात में विझो, इहा बि नबी साईं जी सुन्नत अथव। ऐं कॾहिं कॾहिं हरू भरू जंहिं महिल घरु वञो त पंहिंजे घरवारी खे पेशानी ते बोसो ॾेई पोइ मोकिलायो, इहा बि नबी साईं जी सुन्नत अथव। साईं ग़ुलाम क़ादिर शिकारपुर वारा रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा, बाबा घरवारी सां हरू भरू बि ईअं बि बोसा ॾींदा कयो, छो त हूअ तव्हांजे मुहबत में आई आहे। पीउ खे छॾियो अथई, माउ खे, भाइरनि भेनरुनि खे, तव्हांजो हुनखे कुर्ब प्यारु न ॾींदो त उहो वीचारी वञे केॾे? सही थो चवां या ग़लति? हुनखे मानीअ जी ज़रूरत न आहे। मानी मुड़ुस जे घर खां पीउ मां वटि भली पई मिले। लटनि कपिड़नि जी हुनखे ज़रूरत न आहे, लटा कपिड़ा पीउ मां वटि वधीक आहिनि। हुनखे कुर्ब ऐं मुहबत जी ज़रूरत आहे। अलाह जा बानो ज़ालुनि सां प्यार मुहबत वारो सलूक हलो। हदीस में अचे थो, नबी से फरमायो जॾहिं मुड़ुस ज़ाल ॾे निहारे मुस्कुराईंदो आहे, ज़ाल मुड़ुस ॾे निहारे मुस्कुराईंदी आहे, अलाह खे एॾी ख़ुशी थींदी आहे जो रब वरी ॿिन्हिनि ॾे निहारे करे मुस्कुराईंदो आहे। केॾा फ़ाइदा शरीयत में, केॾो मज़ो। रुगो मुड़ुस पंहिंजे घरवारी सां हक़ शरह थो करे, घरवारी खे बोसा थो ॾिए, इन्हनि बोसनि जंग में त सवाबु आहे। पर जॾहिं ज़ाल मुड़ुस पाक था थियनि, गुस्ल था कनि, उन्हनि जे जिस्म मां हिकु हिकु कतिरो पाणीअ जो किरे थो, उन हिकु हिकु कतिरे जे बदिले में रब नेकी थो लिखाए, गुनाह थो माफ़ करे। हलाल में केॾो मज़ो आहे, केॾा सवाब। अॼु माण्हू सालनि जा साल घर में नथा अचनि, ईंदा त वरी उतां में सुता पिया, राति जो 2-2 बजे 3-3 बजे घर ईंदा। घर में ईअं थो अचे मुस्लमान जो सूबेदार थाणे में। घर जा भाती नंढड़ा ॿार पिया लिकंदा त ख़ुदा करे चल बाबो ख़ैर सां निकिरे। नबी से फरमा बदतरीन में बदतरीन शख़्स इहो आहे जो घर में अचे त घर जा भाती बि बेज़ार। बाबा घर में माण्हू प्यार मोहब्बत सां अचे, ॾाढी ख़ुशी थी। अलाह ताला हिन शादी खे खाना आबादी फ़रमाए, अलाह ताला हिन निकाह खे ख़ैर ऐं बरकत वारो बनाए। कोशिशि कंदा कयो निकाह जूं तक़रीबूं मस्जिद में थियनि, आलिम वाइज़ कनि, दीन जूं ॻाल्हियूं कनि। अॼु निकाह एॾो ॾुखियो थी पियो आहे, ज़िना सस्ती थी पई, ज़िना सस्ती। कराची हैदराबाद में त हाणे नौजवान शादी कनि कोन, बसि 500,000 में हुननि जो कमु थी थो वञे। मोबाइल में ॾिसो, फेसबुक में 500,000 रुपया, पोइ हर भॻ छो कमाए, पोइ छो घरनि जो फ़िक्रु कनि, बचनि जो फ़िक्रु छो कनि। बसि हुननि जी नफ़्सानी ख़्वाहिश पूरी थी थिए 500,000 में। एॾो ज़ुल्म लॻो। 100 रुपए जे पैकेज ते ज़िना, गाह जी भरी ते ज़िना, भेणा ज़ुल्म आहे वेठा। ज़िना एॾी सस्ती, निकाह एॾो महांगो जो 10-10 लख निकाह ते ख़र्च थिया। निकाह में जेतिरो ख़र्चु घटि कंदो एतिरी बरकत। नबी से फरमा बरकत वारो निकाह उहो आहे जंहिंमें ख़र्चु घटि हुजे।
कोशिशि कयो ग़रीबनि खे खारायो। छा युदाउल फ़ुक़रा, फ़क़ीरनि खे दावत। इहे होटल शादी हाल इहे ख़तमु कयो, बंदि कयो इन्हनि खे। अॻे असांजे ॻोठनि में ख़ुशियूं हूंदियूं, मन ठाहींदा, छपर ठाहींदा, खटूं ढोईंदा, महीनो अॻु में ख़ुशी थींदी। हाणे त उहे सभु ख़ुशियूं वयूं आहिनि। हाणे कंहिंजी शादी थी थिए त रहंदो परेशानी त भेणा पैसा ॾियणा पवंदा, मरी वियासीं। जंहिंखे कार्ड नथो मिले त को बि ख़ुशी नथो करे त भेणा फलाणे पुट जी शादी आहे, मथे ते हथ थो रखे त भेणा 2000 या चटी पई। ख़ुशी थिए थी कहिड़ी? अॻे जंहिंजी शादी थींदी पुट खे पाणाईंदो हो पीउ, त पीउ पंहिंजे नियाणियुनि खे बि लटा वठी ॾींदो हो, भेनरुनि खे, चाचनि मामियुनि खे, पुफियुनि खे ख़ुशीअ में त पुट जी शादी आहे। उहो सभु ख़ुशीअ में गॾु हूंदियूं हुयूं। आहे या न? हाणे चए थो त मूंखे ॾियो। अहिड़ियूं रस्मूं निकिरी पियूं आहिनि, ॾाजनि जा रवाज। पोइ हिकिड़ी माई अचे वातरादी, पोइ सॼो कुंवार जो ॾाजो अचे रखंदा खटुनि ते। पोइ सॼे राज जूं मायूं अचे बीहंदियूं ॾाजो ॾिसनि। हिते त इहो तव्हां वटि रवाज न आहे? शुकुरु थियो असांजे पासे जो रवाज आहे। वातरादी माई हिकु हिकु वॻो खणी करे चवंदी त हीउ भाणस ॾिनो अथसि, हीअ जुती मामस ॾिनी अथसि, ही 5 सवड़ियूं, 5 कंबल पिणस कोटिया मूं आंदसि, ही 10 रलियूं मांगस ठारायूं अथसि। माना न्याणीअ खे जेको ॾियो था उहो राज खे ॿुधायो। क़ुरान तो फम वला तमनुन तस्तकसिर, अहिड़ो थोरो कयो ई न जेको ॻायो, ॿियनि सां थोरो कयो उहो बि न ॻायो। न्याणीअ खे जेको ॾियो था उहो छो था राज खे ॿुधायो? त मां हेतिरो न्याणीअ खे ॾिनो आहे, मां फ्रिज बि ॾिनी, वॉशिंग मशीन बि ॾिनी, पखो बि ॾिनो, AC बि ॾिनमि, प्लेटूं बि ॾिनमि, पिंडियूं बि ॾिनमि। इहो छा आहे? पोइ हिकिड़ो चौधरी हुयो लाड़ जो, लाड़ में आयो पंजाब जो लॾे। पोइ लाड़ में हवा आहे घणी। पोइ कमदार चएसि त मुआरी कांच पायो या गोॾ मूंखे ॾियो, हिते हवा आहे घणी। सो चौधरीअ कमदार जी कांच पाती, गोॾ हुन कमदार खे ॾिनी, उन कुल्हे ते रखी। हाणे त ज़मीन पियो घुमे। ॻोठ वारनि पुछा कई, बाबा ही केरु आहे? कमदार चयो, ही पंजाब जो वॾो ज़मीनदार, ही बंगला हिन जा, ट्रैक्टर हिन जा, ज़मीन हिन जी, पर कांच मुंहिंजी अथसि या कांच मुंहिंजी अथसि। अॻिते हलिया हुन चौधरी साहिबु चए, बाबा इहो कांच जो छो चइनि थो त कांच? ठीकु आहे भला। वरी अॻिते विया त वरी ॿियनि पुछा कई, बाबा ही केरु आहे? चई पंजाब जो वॾो ज़मीनदार, ही फुटियूं हिन जूं, कमंद हिन जा, बंगलो हिन जो, गाॾियूं हिन जूं, पर कांच जेका इहा बि इन जी आहे, कांच बि इन जी आहे। चौधरी साहिबु चयोसि, बाबा कांच जो नालो तूं छो थो वठी? चएसि ठीकु आहे। वरी अॻिते विया, वरी ॿिए हमरा पुछा की बाबा ही केरु आहे? कमदार चयो, पंजाब जो वॾो ज़मीनदार, ही बंगला गाॾियूं सभु हिन जूं आहिनि, पर कांच जे बारे में मां न पुछंदुसि। चौधरी साहिबु चएसि, बाबा इहा गोॾ असांखे ॾे पंहिंजी कांच। ही हाल आहे मुस्लमाननि जो। माना जेका शइ ॾियो वरी उहा ॻाईंदा वठो। न्याणियुनि खे जेको ॾियो था उहो त न ॻायो। हल तव्हांखे ॾियणो आहे त तुंहिंजूं 100 खजूं आहिनि, 50 खजूं बाबा ही न्याणीअ जूं आहिनि, इहो भली ॻा। 100 जरेब तुंहिंजी ज़मीन आहे, 50 जरेब पुटनि जा, 50 जरेब न्याणीअ खे ॾिए। इहे ॻाल्हियूं ॻा नी। बाक़ी 2-3 कंबल ऐं रलियूं था ॾियो, उहे राज खे ॿुधायो था, फ्रिज ॾिनव, वॉशिंग मशीन। वरी ॿी का न्याणी हुजे ग़रीब, हुनजे दिलि में छा आहे? बसि रिश्तो अची वञे, जल्दी निकाह करायो, रुख़सती कयो। बाक़ी सॼी ज़िंदगी न्याणियुनि जी ख़िदमत पई कबी। असां बि न्याणियुनि वारा आहियूं। मां पंहिंजूं न्याणियूं ॾिनियूं आहिनि। मां इहे को बि ॾाढा न्याणियुनि खे चयुमि, बाबा जेसि ताईं मां जहिड़ो आहियां, जेका शइ खपेव मां तव्हांजी ख़िदमत कंदुसि, मुड़ुसनि खे परेशान न कजो। तव्हांजो जनाज़ो मुड़ुसनि जे घर मां निकिरे, पीउ जे घर मां न निकिरे। लटा तव्हांखे खपनि, दवा दरमल, जुती, पैसो हुजे, जेको मुंहिंजो वस हूंदो, मां जहिड़ो आहियां तव्हांजी ख़िदमत कंदुसि।
ईअं चओ नी पंहिंजे नियागली बसि ॾाढो ॾेई जान था छॾाए। अल्लाह से को दुआ है अल्लाह ताला इन नसीहत ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सब वेठा हुजो इंशाअल्लाह प्रोग्राम हलंदो। मां भी परे खां सफ़र कयो आहे पंजाब कोट सब्ज़ल खां भी हेठि हुउसि। बयान थींदो निकाह जी तकरीर थींदी।